मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾिया है मां त अर्ज़ थो करे छॾिया तू मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾिया। अस्सलामु अलैकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़ेवारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत ऐं राति जा ही 2 कलाक अवां सां गॾु हूंदा आहिनि। कोशिशि हूंदी आहे त मोहबत विरहायूं, प्यार विरहायूं, ख़ुशियूं विरहायूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभिनी खे गॾु खणी हलूं। सो चवंदा आहिनि त राति थिए थी त सूर जागनि था, पर असां कोशिशि कंदा आहियूं त राति जे हिन पहर में कुझु अहिड़ी कचेरी कयूं, का अहिड़ी ॻाल्हि कयूं जेके चेहरा मुरझायल हूंदा आहिनि, स्पेशली बेरोज़गारी जे करे, स्पेशली महांगाई जे करे, स्पेशली सॼे ॾींहं जी ख़बरूं चारूं ॿुधण जे करे, या स्पेशली जेको आहे सो पंहिंजनि परेशानियुनि जे करे। त उन करे दिलि चवंदी आहे त राति जे हिन ख़ूबसूरत पहर में कुझु अहिड़ी कचेरी कजे, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जिन सां हिकिड़ो दिलि खे तसली थिए त हा कोई आहे जेको असां सां गॾु आहे। सो तव्हां मूंसां गॾु हूंदा आहियो, मां तव्हां सां गॾु हूंदो आहियां। सो पाण हिक ॿिए खां पाण दिलि जो हाल ओरींदा आहियूं हिन ख़ूबसूरत पहर में, लाइव विथ राजा में। ऐं कोशिशि हूंदी आहे त हिन मोहबत भरी कचहरीअ में, ॻाल्हियुनि में कुझु अहिड़ो ज़िंदगीअ जा जेके तजुर्बा आहिनि उहे शेयर कयूं हिक ॿिए सां, जेके कुझु न कुझु असांखे सेखारनि। ठीकु आहे न? सो कोशिशि कंदासीं त अॼु बि कुझु कचहरियूं कंदासीं, कुझु ॻाल्हियूं कंदासीं, पर हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे ऐं बुले शाह जी शाइरी। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। हीउ कलाम, हिन कलाम खे दिलि में लाहिजो, इंजॉय कजो, मूंसां गॾु रहिजो। ओ मौला ओ मियां ओ मियां ओ मुझे तलाश न कर, मुझे तलाश न कर, मुझे तलाश न कर, ज़ौक़े बेखुदी ये सुजूद, नजर की चंद शुआओं में घिर गया हूँ मैं। बुल्ले नू समझावण आया, भैणा ते भर जाया, ओ बुल्ले नू समझावण आया, भैणा ते भर जाया, ओ बुल्ले नू समझावण आया, भैणा ते भर जाया, बुल्ले नू समझावण आया, बुल्ले नू समझावण आया, भैणा ते भर जाया, बुल्ले नू समझावण आया, भैणा ते भर जाया। हो माला नाम जोगी, नाम जोगी, नाम जंगम, नाम जोगी, नाम जंगम, नाम चिल्ला कमाया हूँ, नाम भज मसीती वड़िया, ना तस्बा खड़काया हूँ, नाम भज मसीती वड़िया, नाम तस्बा खड़काया हूँ, जो दम गाफिल सो दम काफर, जो दम गाफिल सो दम काफर, मुर्शिद ए फरमा
कीती बाहू मुर्शिद सोनी कीती बाहू सानू पल विच जा बख्शाया हूँ बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया जहड़ा सानू सैयद सदे को जख मिलन सजाया जहड़ा सानू सैयद सदे को जख मिलन सजाया जो कोई सानू राई आके जो कोई सानू राई आके बेइज्जती पीगा पाया बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया ओ मौला नाम सुन्नी ना शिया नाम सुन्नी ना शिया ना शिया ना मैं सुन्नी न शिया मेरा दो हाथों दिल सड़या मुक गए सब खुशकी दे पैंडे दरिया रहमत वड़या हूँ कई मन तारू तर तर हारे ओ हारे कई मन तारे तर तर हारे कोई किनारे चढ़या हूँ सही सलामत पार गए बाहू जह मुर्शिद दा लड़ फड़या हूँ बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया हो मौला मौला अल्लाह ओ मियां ओ बुलिया शाला जी वेलकम भलिका अवां सभिनी खे ख़ुशि हुजो आबाद हुजो हीअ असांजी हू हलंदी रहंदी आहे कैमरामैन जी मुंहिंजी ऐं डायरेक्टर जी इहा हलंदी रहंदी आहे असांजी सो चवंदा आहिनि न त घर में बि जेकॾहिं केरु सही माना उनखे सेट न करे त उनखे वरी ॿुधाइणु खपे माण्हू खे सो 0213512296 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदो महफ़िल में शामिलु थींदो लाइव शो में मैसेज करे सघो था राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां उनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था ऐं वक़्तु गुज़रंदो वेंदो आहे वक़्तु जॾहिं गुज़रंदो वेंदो आहे त ख़बर पवंदी कान्हे का वक़्त जो क़दुरु असां कंदा न आहियूं वक़्त जो अहसासु असांखे न हूंदो आहे ऐं वक़्तु गुज़री वेंदो आहे पोइ असां आख़िर में इहो ई सोचींदा आहियूं त हा हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई ख्वाब हुया हवा का ख़बर न पई सो इहा हक़ीक़त आहे ख़बर त पवंदी आहे ज़िंदगी गुज़री वेंदी आहे पर असांखे वक़्त जो अहसासु न हूंदो आहे वक़्त जो क़दुरु न हूंदो आहे वक़्त जो क़दुरु करणु खपे असांखे ऐं कोशिशि करणु खपे त असांखे फुज़ूल शयुनि मां ॿाहिरि निकिरणु खपे फुज़ूल शयूं काफ़ी असांजी ज़िंदगी में हूंदियूं आहिनि जीअं हरू भरू जी गैदरिंग्स हरू भरू जा दोस्त जिन में को मतिलबु कमु बि न आहे जॾहिं बि तव्हां को कमु कयो या का गैदरिंग्स कयो या कुझु शयूं कयो उन्हनि खे वरी चेंज बि कबो आहे मतिलबु लाइफ खे थोरो चेंज बि कबो आहे लाइफ जी रूटीन जेका चेंज कंदो कमु चेंज कंदो त तव्हां ज़िंदगीअ में ॾाढो अॻियां वेंदो वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे हेलो
हाँ हेलो। हेलो अरीबा, वालेकुम। आवाज़ अचे थो? वालेकुम सलाम। अरीबा आवाज़ अचे थो? मुंहिंजो आवाज़ थोरो पे चला अचे ही कोन थो आवाज़। ए अचे छो कोन थो अचे आवाज़ तोॾे? हाणे अचे थो? हाँ हाणे अचे थो। हा, छा थियो अथई? बीमार थी पई आहीं छा? हैं? बीमार थी पई आहीं छा? बीमार? ना बीमार कोन आहियां। हा बीमार कोन आहियां। हा, बीमार न आहीं? पोइ छो ईअं आवाज़ छो थी, ईअं छो थी ॻाल्हाईं? हाँ मेरे ही आवाज़ अहिड़ी थी वई। हाँ, आवाज़ अहिड़ी थी वई आहे। हलो ॿियो ख़ैरु आहे? चलो हाँ, ॿियो ओके सभु बाए। ख़ैरु आहे। मूंखे नथो सम्झ में अचे तव्हां ॾे आवाज़ छो नथो अचे मुंहिंजो। वरी ट्राई कजो, ठीकु आहे? अलाए कीअं माना ईअं पियो लॻे त मुंहिंजो आवाज़ न पियो पहुचे, रुॻो तूं पियो थी ॻाल्हाईं। सो कोशिशि कंदासीं त असांजे हिकिड़े को प्रॉब्लम आहे हितां, त वरी उनखे ठीकु करे वठंदासीं। सो 0213512296 टेलीफोन नंबर, इन नंबर खे डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। फरमाइश हूंदी कान्हे का, कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे प्रोग्राम में कुझु अहिड़ियूं कचहरियूं कजनि, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जिन सां माण्हू खे को न को थोरो थोरो फ़ाइदो मिले। सो जॾहिं थोरो थोरो फ़ाइदो मिलंदो आहे त पोइ ज़िंदगी आसान थी वेंदी आहे। कॾहिं कॾहिं मां चवंदो आहियां त यार वरी हिकु दफ़ो ॿार थी वञिजे ऐं वरी हिकु दफ़ो उन जॻह ते हलियो वञिजे जिथे माण्हू ॿार हूंदो आहे, ॿारहं फ़ैसिला कंदो आहे ज़िंदगीअ जा। ॿारहं फ़ैसिला इन करे हूंदा आहिनि त जीअं असां ॿार जेको हूंदो आहे उहो कुझु बि कंदो आहे, उहो चवंदो आहे त न आउं कुझु बि करे सघां थो। त इहा हक़ीक़त आहे त माण्हू कुझु बि करे सघे थो, पर उहो तॾहिं करे सघे थो जॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे कंहिं मंज़िल ते, कंहिं पोज़ीशन ते, कंहिं जॻह ते बीहारींदो, तॾहिं कुझु न कुझु थी सघे थो। ऐं हुन सां गॾु गॾु हू चवंदा आहिनि न त असांखे हर माण्हूअ जो हो चवंदा आहिनि त वज़न करणु खपे माण्हूअ खे, त ही केतिरे वज़न जो माण्हू आहे। असां हर माण्हूअ खे पंहिंजे दिलि जा हाल ॿुधाए छॾींदा आहियूं, असां हर माण्हूअ खे पंहिंजे दिलि जा राज़ ॿुधाए छॾींदा आहियूं। ऐं दिलि जा हाल, दिलि जा राज़ दिलि में ई हुजणु खपनि, ॿाहिरि न कंदा कयो, दोस्तनि में न कंदा कयो, फ्रेंड्स में न कंदा कयो, पंहिंजा केतिरा बि नज़दीकी रिश्ता हुजनि सां न कंदा कयो। उन्हनि सां इहो थींदो आहे त जेके तव्हांजा दिलि जा हाल आहिनि, दिलि जा राज़ आहिनि, उहो माण्हू किथे न किथे ॿुधाए छॾींदो आहे। राज़ हुजणु खपे। उहो ॿुधो आहे न, ये इल्ज़ाम मोहब्बत का है, दिखाना न किसी को, लाकर सरे बाज़ार सजा देती है दुनिया, ऐसी ही मोहब्बत की सज़ा देती है दुनिया। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। केरु आहे? काइनात थी ॻाल्हायां। काइनात थी ॻाल्हाईं? काइनात किथां? बलोचिस्तान। अच्छा, कहिड़ा हाल आहिनि काइनात? ख़ुशि आहे मुंहिंजी भेण? तबियत ठीकु आहे? जी, तव्हां ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तुंहिंजी दुआउनि सां, तुंहिंजे साम्हूं। जी काइनात, छा कंदी आहे मुंहिंजी भेण? मां ईअं घर में हूंदी आहियां। तूं ईअं ई घर में हूंदी आहीं या ॿिया जेके हूंदा आहिनि उहे ईअं ई घर में न हूंदा आहिनि? न भई ईअं ई घर में हूंदी आहे। ईअं ई घर में हूंदी आहे। चलो सुठी ॻाल्हि आहे, ईअं ई घर में हुजणु खपे माण्हूअ खे। सुठी ॻाल्हि आहे त ईअं ई घर में हुजणु खपे, कुझु न करणु खपे। कमकार कंदी आहे? थोरो घणो कमकार कंदी आहे काइनात? हा, घर जो कमु कंदी आहियां। घर जो कमु कंदी आहे? कहिड़ो कमु सुठो कंदी आहे? हा, कहिड़ो कमु सुठो कंदी आहे घर जो? घर जो कमु अञा वानी न आहे पचाईंदी, मुंहिंजी भेण पचाईंदी आहे। अच्छा, वारी भेण थी पचाए, तूं नथी सिखी? न। हा, चलो शो ॾिसंदी आहे मुंहिंजो? जी हा। घणा दफ़ा ॾिसंदी आहे ॾींहं में? ॾींहं में बसि राति जो ॾिसी छॾींदा आहियूं। राति जो ॾिसी छॾींदी आहे, पोइ ॾींहं न ॾिसंदी आहे? ॾींहं जो लाइट न हूंदी न। लाइट न हूंदी। चलो कीअं लॻंदो आहे तोखे शो मुंहिंजो? सुठो लॻंदो आहे। चलो थैंक यू वेरी मच। अदी स्कूल छो नथा वञो? हाँ जी। स्कूल छो नथी वञे? स्कूल पढ़ी छो नथी? स्कूल त ईअं ई हर शइ तुंहिंजी ज़िंदगी में ईअं ई आहे? पढ़ी छॾियो आहे। पढ़ी छॾियो आहे? केतिरो पढ़ी छॾियो आहे? जी, केतिरो पढ़ी छॾियो आहे? राजा पढ़ी छॾियो हाणे मदरसे ते वेंदा आहियूं। अच्छा, मदरसे पढ़ी छॾिया। अच्छा, 5 पढ़ी छॾिया, मथे न पढ़िया? जी। चलो ठीकु आहे। को गानो ॿुधाए भला, गानो पंहिंजी आवाज़ में। मुंहिंजी भेण सां तव्हां ॻाल्हायो? तुंहिंजी भेण सां ॻाल्हि कराए। हेलो। जी हा, मां ठीकु आहियां। तव्हांजो नालो छा आहे? जी, मुंहिंजो नालो अनम। अनम, तूं छा कंदी आहे मुंहिंजी भेण? बसि घर जो कमकार कंदा आहियूं। तूं घर जो कमकार कंदी आहे? अच्छा, चलो गुड, सुठी ॻाल्हि आहे। माना सभु तव्हां घर जो कमकार ई कंदा आहियो, वांदा न वेहंदा आहियो? चलो को तूं गानो ॿुधाए। अनम, तूं को गानो ॿुधाए। गानो जी आवाज़ सुठी न आहे। सुठी न आहे आवाज़? मूंखे ॿुधाए, जहिड़ी अथई मूंखे ॿुधाए, मूंखे सुठी थी लॻे तुंहिंजी आवाज़। न, अॼु नथा ॿुधाईंदसि। ॿिए ॾींहुं कॾहिं कहिड़ी डेट ॿुधा, तारीख़ ॿुधा?
जॾहिं बि वरी आई ॿुधाईंदी हलो ठीकु आहे टाटा थैंक यू बाय बाय अदी असां गॾु हुई बलूचिस्तान खां काइनात एंड अनम सो ॿई भेनरूं हुयूं ॿई घर जो कमकार कंदियूं आहिनि ऐं ईअं ई कंदियूं आहिनि जेको चवंदा आहिनि ईअं ई कंदियूं आहिनि जेको ईअं ई कंदो आहे उहो ईअं ई कंदो आहे ऐं मूड वारे जेके माण्हू हूंदा आहिनि उहे ईअं ई हूंदा आहिनि पोइ हुननि जो दिलि चवंदो आहे त कुझु कंदा आहिनि हुननि जो दिलि चवंदो आहे न चवंदो आहे त उहो कुझु बि न कंदा आहिनि त ख़ैरु हलूं था पाण हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़ जी प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे ऐं गानो कहिड़ो आहे गानो ॿुधाए हलो जी ख़ालिद शाह जी पसंदि सां तव्हांजे लाइ गानो था हलायूं इन कोट लाइ कहिड़ा कहिड़े आहिनि जंहिं महिल ॾिसी इहो गानो हलाईंदो आहे हलो जी इंजॉय कयो मौला अहिड़ा कोट कहिड़े हा कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे ॿुधो अकारो भॻो दिल पर कोन थो लाहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे मुझे दिल भर विञाए हाल छॾिया मुंहिंजी सिक में मुझे दिल भर विञाए हाल छॾिया सजी सजी रात सजण थो रोए मुंहिंजे लाइ सजी सजी रात सजण थो रोए मुंहिंजे लाइ ॿुधो अकारो भॻो दिल भर कोन थो लाहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे झिड़कूं सही सिर ते पुछे न कंहिं सां पियो झेड़ा झिड़कूं सही सिर ते पुछे न कंहिं सां पियो अचण का जानी अचे पर वस पंहिंजे नाहे अचण का जानी अचे पर वस पंहिंजे नाहे ॿुधो अकारो भॻो दिल भर कोन थो लाहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे वेलकम जी खुशामदीद भलीकार अवां सभ जी सॼणनि खे हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार
ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, पंहिंजनि सां गॾु हुजो ऐं पंहिंजनि जे साथ सां गॾु हुजो, पंहिंजनि जे जेके मशवरा आहिनि उन्हनि सां गॾु हुजो। ऐं मशवरो जेकॾहिं केरु तव्हांखे ॾिए थो ऐं तव्हांखे लॻे थो त उहो मशवरो सुठो न आहे, बुरो आहे तव्हांजे लाइ, त उनखे ॿुधंदा ज़रूरु कयो, छो त लिसनिंग इज़ बिग पावर इन द लाइफ। तव्हां ॿुधण जी शक्ति तव्हां में न हूंदी त पोइ ज़िंदगीअ में तव्हां कुझु नथा करे सघो। वठो था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हा अरीबा, छा हाल आहे? हाँ सही लगाते हैं, A1 फर्स्ट क्लास। ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङी आहियां, भली आहियां? हाँ खुश है, चाक है, चंगी है, भली है, तो खुश चाक चंगो भले। मां ख़ुशि। सवेल काॾे वई आहीं? काई ईअं पियो आवाज़ु अचे ॼण को माण्हू बीमार न हूंदो आहे सफ़ा। ना सवेल आवाज़ ही कोन आई हूंदी। आवाज़ ही न पियो आयो त पोइ असांखे त आवाज़ु आयो पियो तुंहिंजो। ना मूंखे कोन पियो आयो। तोखे कोन पियो आयो, हलो ठीकु आहे। ॿियो छा हाल वाल आहे? हाँ सही लॻो पियो, A1 फर्स्ट क्लास। हो कोन पुछंदा आहिनि हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका? हाँ हाँ स्कूल वञी पई? स्कूल शुरू थी विया? हाँ स्कूल मुंहिंजा सवे को इलाही ॾींहं थिया आहिनि खुलिया आहिनि। खुलिया आहिनि? रोज़ वञी स्कूल? हाँ रोज़ वेंदी आहियां, हिकिड़ी बि छुटी कोन करियां। ईद खां पोइ कहिड़ी नवाण आई आहे स्कूल में? हाँ ईद खां पोइ नवाण आई आहे का स्कूल में? का नई दोस्त आई आहे? हेलो हलो जी, थैंक यू वेरी मच अरीबा। शो में शामिल थिया। छा कजे छा कजे छा कजे, कुझु न कंदासीं, मोहबतूं बि रहंदासीं, प्यार ऐं ख़ुशियुनि में ऐं ख़ुशियुनि जे अहसास में मां सभिनी खे शामिल रखंदासीं। सो हले भला, खणी बाक़ी ज़िंदगीअ में ईअं थींदो आहे त जेकॾहिं तव्हां खे कुझु करिणो आहे त पोइ कुझु सहणो पवंदो, कुझु करण जे लाइ कुझु सहणो पवंदो ऐं उहो तॾहिं सही सघे थो माण्हू जॾहिं माण्हू जेके नंढा नंढा प्रॉब्लम्स जेके फेस कंदो आहे न, उनजे करे माण्हू स्ट्रॉन्ग थी वेंदो आहे। ऐं नंढा नंढा प्रॉब्लम ज़िंदगीअ में जॾहिं अचनि त तव्हां उन्हनि खे चपटीअ में हज़म करे छॾियो ऐं हरू भरू टेंशन न खणो। स्ट्रेस वधंदो, टेंशन खणंदो त पोइ ॾाढा बीमार थी पवंदो यार। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अली मदद बाबा। मौला अली मदद दादा, केरु? ओशाक मेमण जो ॻाल्हायां, मेरा सिटी रा। कहिड़ो मेमण? ओशाक 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 ओशाक, ॿ दफ़ा ओशाक मेमण त ख़ूबसूरत लॻो, ॾाढो भाभी प्यार कयो। भाभी छो तयारु कंदी आहे? तुंहिंजी तोखे छा घर में मायूं तयारु कंदियूं आहिनि छा? असांखे बि बाबा ई तयारु कंदी आहे। हा असांखे बि भाॼी तयारु कंदी आहे। तोखे तुंहिंजी भाॼी तयारु कंदी आहे? हाँ जेतिरो तयारु थी आयो आहे। त मूंखे उहा पंहिंजी माई तयारु न कंदी आहे। सुणा मुंहिंजे माना इहा तोखे मुंहिंजी कीअं पई ख़बर? हा दवा खाधी हुई या न खाधी हुई? भाॼी तयारु कंदी हुई, छा अची वियो? छा हो? बसि सदा छा कजे छा कजे। पोइ वरी चवंदा आहिनि माण्हू त यार जेको आहे हीउ जेको आहे असां सां थोरो ईअं थो, माना ईअं त कीअं ॻाल्हाइजे? हा छा कजे? ख़ैर ग्रीन टी पीअणी आहे त भले पियो। ऐं तव्हांखे चांहि जी सलाह नथो करे सघां छो त चांहि पिया नथो। अॼु मां शाम जीअं आयुमि ॾाढी बुख लॻी, मुंहिंजो बर्गर खाधो न, ॾाढो ज़बरदस्त बर्गर। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? अहमद किशकोरी। अरे मतलब ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङो आहे, भलो आहे। अल्लाह जी महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? सभु ख़ैर, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। कीअं गुज़री ईद? कीअं गुज़रियो रमज़ान? माशाअल्लाह सुठो रमज़ान बि गुज़रियो, ईद बि माशाअल्लाह सुठी गुज़री। हा हाओ हाओ। ॿियो ॾे हाल? ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? ॿियो सभु ख़ैर आहे? सभु ख़ैर सभु ख़ैर। टालीअ जा कहिड़ा हाल आहिनि? टालीअ जा? टाली ॾाढी ख़ुशि आहे। टाली ख़ुशि आहे? छो ख़ुशि आहे टाली? टाली ख़ुशि आहे, ईअं ख़ुशि आहे। टाली इन करे ख़ुशि आहे त अहमद किशकोरी उते आहे, इन करे टाली ख़ुशि आहे। अहमद किशकोरी त टाली शहर में आहियो? हा हा। काॾे वए घुमण ईद ते? ईद ते मिठी वियासीं घुमण। मिठी वए घुमण? छो भला? मिठी घुमण वियासीं। मिठीअ में मिठो खाधई? मिठो कोन खाधोसीं। बाक़ी छा खाधो? कढ़ाई खाधी थी, कढ़ाई। अच्छा, मिठी ईद ते वरी कढ़ाई खाधई? जी हा, कढ़ाई खाधी थी। ॿियो गड्डी बेटा न मिठी में, उते वियासीं। हा हा उते घुमण वियासीं। माण्हू उते अचनि था जाम ईद जे, ईद वारे ॾींहुं माण्हू एतिरा अचनि जो
अंदाज खां मथे। चलो गुड, सही आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। हल्को गानो वानो ॿुधाए भला। गानो कोन, शायरी यादि आहे। ॿुधाए दादा, ॿुधाए ॿुधाए। वस में ना आहे जो मां विसारे छॾियां, राति त ना आहे जो मां गुज़ारे छॾियां, दिल खे दुखान था पखी हुजनि त मां उॾारे छॾियां, तूं अची न अची मर्ज़ी तुंहिंजी, मां रस्ता त सभु सिंगारे छॾियां, ॾाढो तो जलियां पर नथी जलजे, दिल झंग त न आहे जो मां साड़े छॾियां, दिल झंग त न आहे जो मां साड़े छॾियां। हाय छा कजे छा कजे छा कजे। कंहिंखे दिलि ॾिनी अथई नंढी उमिरि में? न दिलि कंहिंखे कोन ॾिनी अथऊं। तो वटि पाण वटि आहे न मौजूदु? जी हा, मूं वटि पाण वटि मौजूदु आहे। हुनखे संभाले रखजांइ, कंहिंखे ॾिजां न दिलि इहा। न न न। चलो थैंक यू वेरी मच अहमद गिश। ओके। छा कजे छा कजे छा कजे। इन करे शाह साहब खे चवंदो आहियां त ॿाहिरि न निकिरंदो कर, ऑफिस में हूंदो कर, अंदरि ॿाहिरि निकिरींदो तुंहिंजो मसइलो ख़राबु थो थिए। सो छा कजे छा कजे छा कजे। ख़ैर पाण ॻाल्हि इहा पिया कयूं जॾहिं असां ज़िंदगीअ में हलंदा आहियूं किथे, मतिलबु सम्झो त सामान असां सां गॾु हूंदो आहे, असां काॾे सफ़र ते वेंदा आहियूं त असां कंहिं बस में चढ़ंदा आहियूं त बि सामान जी पुछा कोन थींदी आहे त भई सामान केतिरो आहे, केरु न पुछंदो आहे। ट्रेन में चढ़ंदा आहियूं त बि जेको आहे सो सामान जो केरु कोन पुछंदो आहे। पर जॾहिं असां जहाज़ ते चढ़ंदा आहियूं त जहाज़ में असांजे सामान जो बि वज़न थींदो आहे, सामान जी पुछा कई वेंदी आहे। ठीकु आहे न? त हलण जे लाइ त जेको आहे सो चवंदा आहिनि त वज़न जेको आहे सो का ॻाल्हि कान्हे का, पर उॾामण जे लाइ असांखे वज़न घटि रखिणो पवंदो आहे। त ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हांखे उॾामणो आहे, कंहिं मंज़िल ते पहुचणो आहे त पंहिंजो पाण में हिकु सब्र ऐं हिकु अहिड़ी चवंदासीं न त अहिड़ी तबियत रखो, बर्दाश्त करणु, हर माण्हूअ जी बर्दाश्त करणु, तॾहिं तव्हां ज़िंदगीअ में कामयाबु थींदो ऐं कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुचंदो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? जमीला सूमरो कराची विसरी वई मैं। अदी जमीला ख़ुशि आहीं? चाक चङी भली? ख़ैर ख़ैर, तूं ॿुधाए, नको तोसां ॻाल्हाइण थियो ई न आहे। हा, कॾहिं ॻाल्हाइण थियो पंहिंजो? मूंखे त यादि ई न आहे। अॻे तोखे हाणे कीअं उमरा करे आए, असांखे यादि ई न कई। उमरा करे आयुमि त तोखे यादि कयां? कीअं यादि कयां? तूं दुआनि में यादि कयां? दुआऊं करे आ न, असांजे बारे में का दुआ बुआ घुरे आ? सभिनी जे लाइ कयूं, जेके बि कॉलर हुया उन सभिनी लाइ दुआ कयूं। हाणे निंड मां हाणे उथी आहियां? हा, निंड मां हाणे उथी आहियां। नको तुंहिंजो होल आहे, मां तव्हां सां ॻाल्हायां त मुंहिंजी जान छुटे। होल हुई? हा, इहो होल छा? हा, ॿियो ख़ैर आहे? ॿियो ख़ैर ख़ैर, तूं ख़ुशि आहे? चाक चङी भली आहे? हा, हाणे सुठो बि थी पियो आहे, दाढ़ी बाड़ी रखाई थी, वीआईपी थी पियो आहे दा। हा दी, सुठो थी वियो आहे न हाणे? हा, फर्स्ट क्लास। वक़्त सां गॾु माण्हूअ खे चेंजिंग करणु खपे। दमादम छो बंदि कयो थी? दमादम कर न छो? दमादम हलंदो हलंदो, मथे हफ़्ते खां, टेंशन न खण। हा हा, थोरी तयारियूं कनि, तयारियूं थियनि। दमादम खे वरी उन तरीक़े सां खणी अचिबो। छा कटींदीअ? स्कूटर। स्कूटर खटींदीअ? छा कंदीअ स्कूटर खे तूं? हलाईंदमि मां। स्कूटर हलाईंदीअ? हा। स्कूटर हलाइबो थोड़ी आहे? त छा कबो आहे? स्कूटर ईअं ॾिसबो आहे? अॼुकल्ह हलाइण जे लाइ पेट्रोल खपे। पेट्रोल ॾाढो महांगो आहे। न पोइ इहो कॾहिं इन ते कीअं दमादम ते पहुचाऊं? कीअं पहुचंदी? जॾहिं शुरू थींदो त ख़बर पइजी वेंदई त कीअं पहुचणो आहे। न तूं ॿुधाए, थोरो ॿुधाए। न मां छा ॿुधायां? टीवी ते प्रोमो हलंदो आहे। हा, उन ते नंबर लिखियलु हूंदो आहे, उन ते रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी आहे, माण्हू हलियो ईंदो आहे। ठीकु आहे? हा बसि, ओके। छा कजे छा कजे छा कजे। अच्छा, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जॾहिं प्रोग्राम बि हलंदो आहे, गेम शो या कोई बि, त उनजे हेठां पथा ॾिसंदा कयो छा हले पियो, को टिकर हले पियो, का ख़बर हले पई, छा पियो हले। त ईअं नंबर बि हूंदो आहे त उन ते रजिस्ट्रेशन माण्हू कराए सघे थो। जीअं हींअर मां लाइव शो कयां पियो त लाइव में मुंहिंजो नंबर लिखियलु आहे, नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, साइड खां लाइव लिखियो पियो आहे। काफ़ी माण्हू जॾहिं मुंहिंजो प्रोग्राम कॾहिं रिपीट हूंदो आहे या रिकॉर्डिड हलंदो आहे त उन वक़्तु बि माण्हू फ़ोनूं कंदा रहंदा आहिनि, मैसेज कंदा रहंदा आहिनि त असांखे लाइव वेठा आहियो। ॾिसण में ईंदो आहे, हर शइ ॾिसण में ईंदी आहे। दादा वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? अरे भाई पांदी वारा अची विया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाई पांदी वारा दोस्त अची विया बाबा। मुख्तियार उस्तमानी। हा हा मुख्तियार। हा भाई वाही पांदी मां चयमि न, नालो ॿुधाइण ज़रूरी आहे? न न बाबू साईं खे थोरो बस अची सके ज़हन मां लही जाओ जो। न ज़हन में आहे, ज़हन में आहे, ज़हन में आहे, ज़हन मां। तूं कीअं लहंदे मिठा?
बिल्कुल बिल्कुल खैर खुश है खैर खैर अल्हम्दुलिल्लाह सब सेट A1 फर्स्ट क्लास छा पियो थे ज़िंदगी कीअं पई गुज़रे जिंदगी फर्स्ट क्लास पे गुज़रे तहां के ॾिसो पिया दिल बहार बहार पई थिए 14 जे चंड जा निखरो पिया सफ़ेद जोड़े में हाँ सफ़ेद ना है ही थोड़ो हल्को ग्रीन टच है इनमें पर सफ़ेद नज़र ईंदो हूंदो हाँ सफ़ेद थोड़ो नज़र थोड़ो छक जे इन आहे चइबो छा कजे हाँ छा कजे हा राति अलाए किथे आऊं ॾिठमि पे हा मच्छी खे न जी मच्छी चवंदा आहिनि माण्हू हिकिड़ा यार मच्छर ॾाढा आहिनि हिते मच्छर ये लाड़काने साइड में चवंदा आहिनि मच्छी न मच्छर तोड़ मच्छर आहिनि या मच्छर आहिनि मच्छर तोड़ मच्छर आहिनि मच्छर त न थी न न मच्छर कोन आहिनि मच्छर ॾाढा आहिनि पोइ छा कजे खे ख़राब त न कर न ॿियो ॿुधाए साईं खैर ॿुधाए शाइरी ॿुधा कराए ज़मानत पंहिंजी हा मां पंहिंजी शाइरी ताज़ो गज़ल लिखियो आहे तव्हांखे ॿुधायां थो वाह 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 कंहिंजे लाइ लिखियो अथई गज़ल तव्हांजे नाम वरी मुंहिंजे नाम लिखियो कंहिंजे लाइ अथई कंहिंखे सोची करे लिखियो हुई बसि हाणे सोची थोरे लिखिबो आहे इंसान खे बसि ईअं अंदरि मां कुझु निकिरंदो आहे कुझु कंहिंखे ॾिसंदो आहे ॾिसंदा तव्हांखे ई आहियूं हा माना मूंखे ॾिसी लिखियो हा ॿुधायो लफ़्ज़नि मां सम्झी वेंदो ॿुधायो दा ॿुधायो मज़ो माखी खां वध आहे तुंहिंजे लबनि जे लुआबनि में मज़ो माखी खां वध आहे तुंहिंजे लबनि जे लुआबनि में हक़ीक़त में मिलूं या न मिलूं था रोज़ ख़्वाबनि में हटाए हुस्न था छॾ पिरी सभु पर्दा हा हटाए हुस्न था छॾ पिरी सभु पर्दा मिलण कहिड़ो भला सजण साईं नकाबनि में वाह नशीला नेण तुंहिंजा ॿई पाई तन ते कजल नशीला नेण तुंहिंजा ॿई पाई तन ते कजल लॻे थो ॼण आहिनि प्याला पुर शराबनि में मोहब्बत में न कर लेखो विञाई वक़्त पियो प्यारा रखियो छा आहे भला सोना गुनाह नहीं सवाबनि में मिठा मुख्तियार तुंहिंजे खे वरायो वक़्तु अहिड़ो आहे हा मिठा मुख्तियार तुंहिंजे खे वरायो वक़्तु अहिड़ो आहे लबनि ते मुर्क कूड़ी अथई लबनि ते मुर्क कूड़ी अथसि अथई जीरे जहन्नम जे अज़ाबनि में वाह 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 थैंक यू वेरी मच मुख्तियार थैंक यू ज़बरदस्त सुठी गज़ल हुई मुख्तियार रुस्तमानी फ्रॉम वाही पांदी ऐं लिखंदो आहे ऐं शाइर बि आहे ऐं पंहिंजे चवंदासीं त सुठो लिखंदो आहे मुख्तियार मूंखे ॾाढी दिलि चवंदी आहे त काछे जी जेका सूंहुं आहे काछे ते तमामु घणी शाइरी माण्हुनि लिखी आहे पर मां चवंदो आहियां त काछो जेको इलाइक़ो आहे जिथे पहाड़ बि आहिनि जिथे पाणी बि आहे जिथे मतिलबु ग्रीनरी बि आहे हर शइ आहे त उन जे मथां उन्हनि खे कुझु लफ़्ज़नि में तव्हां लिखो तव्हां ॾाढा सुठा लिखंदो मूंखे लॻे थो सो पंहिंजी धरतीअ सां पंहिंजे ॻोठ सां पंहिंजे प्यार चवंदासीं त शहर सां जेको प्यारु आहे उहो कंहिंसां बि न आहे सो पंहिंजे ॻोठनि ते पंहिंजनि शहरनि ते पंहिंजनि इलाइक़नि ते ज़रूरु शाइरी कंदा कयो पोइट्री कंदा कयो छो त इहो गुलाबनि जे चपनि में ऐं पपनि में अलाए माना जेको इहे शयूं आहिनि इहे ॾाढियूं मतिलबु थी वियूं आहिनि ऐं इनखे माण्हू घणो खणी विया आहिनि सो मां चवंदो आहियां त पंहिंजी धरतीअ ते पंहिंजे ॻोठ ते पंहिंजी जेका सूंहं ॾिसूं था असां जेकी शयूं असां ॾिसूं था उन्हनि ते ज़रूरु लिखिजो सो जेके बि दोस्त आहिनि नई टहीअ जा स्पेशल जेके पोइट आहिनि शाइर आहिनि त उन्हनि खे इहा रिक्वेस्ट आहे त लिखंदा कयो मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा कयो वठो था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरा मिसिस आकिब फ्रॉम गाजी शाह गाड़ी खाता हैदराबाद गाड़ी खाता हैदराबाद तो पहिरियां कासमाबाद में रहंदी है न हाँ गाड़ी खाता है हाणे गाड़ी खाता कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक ते अल्लाह शुक्र है सभु सेट आहे अल्हम्दुलिल्लाह किथे गुम थी वई आहे छोकिरी इते किथे सफ़ा भाउ खे विसारे छॾियो अथई छो न विसारे कोन्हे पर नंबर तव्हांजो डायल कंदी हुई नंबर बिज़ी अॼु भला कीअं मिलियो आहे ॾुखियो इलाही हलो सुठी ॻाल्हि आहे अॼु मिली वियो ॿियो सभु ख़ैर लॻो पिया सभु सेट आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह कीअं गुज़री असांजी सिस्टर एनिवर्सरी आहे शादी जी सिस्टर जी शादी हुई 6th एनिवर्सरी है असांजी शादी जी 6th एनिवर्सरी हुई शादीअ जी 6th न 5th हिकिड़ो त ॻाल्हाई अलाए कीअं पंहिंजी थोरो थोली त ॻाल्हाए ज़ोर सां त ॻाल्हाए
चलो पोइ छा ॾिनो तव्हांजे हस्बैंड तव्हांखे 5 सैलरीअ ते 5 एनिवर्सरीअ ते? यस वॻो। छा ॾिनई? गुल ॾिनई? हा वॻो ॾिनो ड्रेस। वॻो ॾिनई? वॻो वेस कहिड़े कलर जो वेस ॾिनई? ब्लैक कलर जो ड्रेस। ब्लैक कलर जो ड्रेस, वाह वाह, वरा ॾुख में आहे न अदो? न 5 साल गुज़रिया ॾुख में आहे। हा चलो पोइ वेडिंग एनिवर्सरी ते को गानो ॿुधाए अदा आकिब जे लाइ। साम्हूं सजण हुजे नज़र में नज़र हुजे, साम्हूं सजण हुजे नज़र में नज़र हुजे, तेजी ख़बर हुजे रखे, तेजी ख़बर हुजे रखे, तेजी ख़बर हुजे, साम्हूं सजण हुजे नज़र में नज़र हुजे। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, ठीकु आहे, थैंक यू, टाटा। साम्हूं सजण हुजे ऐं नज़र में नज़र हुजे, हाय 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 हाय। हो अखियूं मूं सुञातियूं, अखियूं मूं सुञातियूं, अखियूं मूं सुञातियूं, अखियूं मूं सुञातियूं, निहारण सां छिरकनि, निहारण सां छिरकनि, निहारण लयातियूं, अखियूं मूं सुञातियूं, अखियूं मूं सुञातियूं। वाह साईं वाह, छा यादि कराए छॾियो। इहो इन जे करे आयो त नज़रूं जेके हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं कमाल हूंदियूं आहिनि। अखियूं माण्हुनि खे, अखियूं केॾो बि माण्हू चेंज थी वञे पर अखियुनि खे सुञाणींदी ज़रूरु आहिनि। त पाण वठूं था, हलूं था हिकिड़ी गाने तरफ़। ख़ूबसूरत गीत आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़। जो ॾींहं राति चकोरीअ वांगे भेरा ॾेई भंभोरीअ वांगे हू अचे पई, हू अचे पई। एंजॉय दिस ट्रैक।
सिवा हिक पल न सरिया वेड़े वई कह डोरिय वांगे भेरा दे बंभोरिय वांगे हु अचे थी जोड़ी हरा चकोरिय वांगे भेरा दे बंभोरिय वांगे हु अचे थी सजाए नेण निमाए सूह सजाए नेण निमाए रात जे तारन में हुआ लिकाए चाहो घुरे थी चोरिय वांगे भेरा दे बंभोरिय वांगे हु अचे थी जोड़ी हरा चकोरिय वांगे भेरा दे बंभोरिय वांगे हु अचे थी वेलकम जी खुशामदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार महफ़िल में ऐं राति जो ये ख़ूबसूरत महफ़िल हूंदी आहे सिंध टीवीअ जे हिन ख़ूबसूरत टाइम ते छो राति जूं जेके महफ़िल हूंदियूं आहिनि उहे ॾाढी ज़बरदस्त हूंदियूं आहिनि ऐं असां दोस्तनि सां गॾु विहंदा आहियूं असां फैमिली सां गॾु विहंदा आहियूं असां सॼे ॾींहं जो हाल वाल ओरींदा आहियूं उन्हनि सां त राति जो ही बि असांजी हिकिड़ी गैदरिंग हूंदी आहे जंहिंमें तव्हां लाइव कॉल्स कंदा आहियो तव्हांजा मैसेज हूंदा आहिनि काफ़ी सारा मैसेज अॼु बि तमामु घणा दोस्तनि जा अची चुका आहिनि उहे मां ज़रूरु शामिल रखंदुमि पर कॉल्स बि ज़रूरी आहिनि वठूं था कॉल हिकिड़ी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम या अली मदद राजा भाई मौला अली मदद कहिड़ा हाल आहिनि चांवरा अब्दुर्रहमान चांवरो अब्दुर्रहमान पाकिस्तान गदाए को यानी चांवरा या जावरा चावरो अब्दुर्रहमान साहब चावरो अब्दुर्रहमान साहब चांवरो जी या बा जानी या मिठा गोरी वने पाण खे केर साहब चवंदो आहे हां पाण खे साहब चइबो आहे जा अपो शायद अब्दुर्रहमान साहब चावरो अब्दुर्रहमान साहब छो थो चई पाण खे मां चवां न अब्दुर्रहमान साहब चांवरो तूं छो थो चई पंहिंजे पाण खे साहब बस यार दवा न खादी आ टाइम पे दवा खाईंदो कर टाइम ते खाईंदो कर किथे आ गेट ते आ घर में आ बस गेट ते वेठा हूं एसी में छा क्यों एसी में वेठो आ आओ बा लय लगी पई दे हां मानू गर्मियुनि में ॿाहिरि सुता पइन तू एसी में वेठो आ बस छा के ता भल दुआऊं तुजी दुआ आई खाली शाह जी इरफान जी नईम बाजी असां ॿियनि खे दुआऊं न कयूं तोखे दुआऊं कयूं बस वही कर या ॾाढो मांखे प्रोग्राम में शो जो अचण जो ॾाढो प्रोग्राम हुयो यार मां नाच सघे वॾो इलाज करो किरायो न थियो अचण जो न किरायो गंज हुयो यार बस मांजी ॾाढी दिलि हुई मां अचां वर न आयमि बस ॾाढी दिलि हुई अचां वरी न आयमि चलो सही आहे ॿियो ॿुधाए ॿुधा न चवंदुमि त न ॿुधाईंदे ॿुधा हा ॿियो ख़ैर आहे हा ॿियो ख़ैर आहे ॿुधा आज हम तुम और सनम मिलके ये वादा करें हो आज हम तुम और सनम मिलके ये वादा करें आज हम तुम आज्ञा मिलके ये वादा करें मैं तेरे दिल में रहूं मैं तेरे दिल में रहूं तू मेरे दिल में रहो आज हम तुम ओ सनम मिलके ये वादा करें आज हम तुम ओ सनम मिलके ये वादा करें मैं तेरे दिल में रहूं मैं तेरे दिल में रहूं तू मेरे दिल में रहे आज हम तुम ओ सनम मिलके ये वादा करे
आज हम तुम सनम मिलके ये वादा करे। वाह वाह, पहाड़ आहे कोई पासे में? पहाड़ पहाड़ को आहे पासे में? पहाड़ पहाड़ ना है, पहाड़ परे आ पध वञ निकिर पोता वञी, बस उते वञी पोइ सोच, पोइ उते वञी फोन कर त पोइ ॿुधाए छा करिणो आहे तोखे। मां नथो चवां, तूं उते पहिरियां पहुच, पोइ तोखे ॿुधायां थो छा कर। इहा प्लानिंग न करे वञ हींअर ई त मूंखे ट्रिपो ॾियणो आहे, उहो तोखे मां ॿुधाईंदुमि छा करिणो आहे। हाओ चलो, वॾी महिरबानी तव्हांजी। ओके, अब्दुल रहमान चांवरो भाई असां सां गॾु बलूचिस्तान खां। अब्दुल रहमान चांवरो गानो अहिड़ो ॿुधाईंदो आहे न, जो अंदरि जो माना जेको छा चवंदा आहिनि, प्यार जेको आहे न उहो जागी पवंदो आहे। वणियो अब्दुल रहमान चांवरा, सची थो ॿुधाए। माना अॼुकल्ह उहो हले पियो न हिकिड़ो माशाल्लाह, छा चवंदा आहिनि, ॾाढो प्यारे आवाज़ में माशूक शर हले पियो, ऐं तूं बि आहीं। असां हाणे सभु हिकिड़ी हुन में अची था वञनि। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे राजा, ठीकु आहियो? सभु ख़ैर, सभु ख़ैर। अमड़ ख़ुशि आहियां, चाक चङी भली। अल्लाह जो शुक्र। तव्हां ठीकु आहियो बचा? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो छा हाल आहे, छा हवाल आहे? मां त चयो तूं मिलण ईंदीअ मूंसां, तूं आई बि न मिलण। अब्बा मूंखे पुट न छॾी, कूड़ न ॻाल्हाईंदमि। बस तो मुंहिंजो दिलि तोड़े छॾियो। पुट चयो न तूं न वेंदीअ, बस मां मुंहिंजा ॾिसंदा, मुंहिंजी हो थिए, तूं न वञ। बस मूंखे ॾाढो दुख थियो, मुंहिंजी माउ मिलण ई न आई मूंसां। मिलंदमि तोसां इंशाअल्लाह। न न न न, बस मां हींअर रस्ता तकियां त ॼाण आई। 21 मई ते असांजी फ्लाइट आहे। हा माशाल्लाह माशाल्लाह, मुबारक हुजनि तव्हांखे, खोड़ सारियूं एडवांस में, दुआउनि में यादि रखिजो। वञी 21 मई ते आहे, वापसी वरी जुलाई जे 3 तारीख़। हा सही 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 सही, बस अल्लाह ख़ैर कंदो। छोकिरो मूंखे यकीन करो, मां सची दिलि सां अचां पई, मुंहिंजो जेको विचो पुट आहे न, मूंखे उन न छॾी। बस ख़ैर आहे, हुनजो ख़ैर आहे, उहो बि सही पियो चवे। हलो ॿियो ॿुधायो। ॻोठ ॾिसंदई, हे कंदई, वरी फोन कंदा ॻोठ जे करे। ॻोठ ॾिसंदा त छा थी पियो, माण्हू ॻोठ ॾिसंदा। सोच किनी सोच, बस पोइ मां बि चुप करे वियमि। चलो ॿियो ॿुधायो, हाल अहवाल सभु ख़ैर? ईद बि त ख़ैर सां कई? ख़ैर बस हलिया। ॿियो हाणे ईद मनाईसीं, सभु ख़ैर। तोॾे ॿुधाए, तोॾे सभु ख़ैर आहे? असांजे सभु ख़ैर लॻो पियो। तूं ॾिसंदी हूंदी, असां त रोज़ बीठा हुआसीं टीवी ते। रोज़ माशाल्लाह, रोज़ ॾिसंदी हुअमि माशाल्लाह। हा चलो चलो, ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे? ॿियो सभु ख़ैर आहे, बस माशाल्लाह सुठा था लॻो, स्मार्ट थी विया ॾाढा। थैंक यू। बस इहो तव्हांजी दुआऊं आहिनि, तव्हांजो प्यार आहे। न अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। उते बि तव्हांजे लाइ दुआऊं बिल्कुलु स्पेशल घुरंदमि सभिनी लाइ। ज़रूरु, अल्लाह ख़ैर कंदो। ठीकु आहे। अल्लाह ख़ैर कंदो। अल्लाह हाफ़िज़। अदी मिसिस फेरोज़ असां सां गॾु हुई कराची खां, ऐं तमामु मुंहिंजी पुराणी कॉलर आहे, पंहिंजे शो में कॉल कंदी आहे, ऐं अमड़ आहे मुंहिंजी थियल। सो थैंक यू वेरी मच। मां प्रोग्राम में शामिलु थिया, यादि कयो। मां तव्हांखे ॾाढो मिस कयो, माना जेके मुंहिंजा रेगुलर कॉलर आहिनि उन्हनि सभिनी मिस कयो, ऐं स्पेशली माना चवंदा आहिनि न, मूंखे माना ईअं ज़हन में अचे पियो त यार इहे इन्हनि मां को न को काफ़ी 2-3 कॉलर्स आया हुया जेके मूंसां मिली विया, बाक़ी काफ़ी कॉलर न अची सघिया। ख़ैर हाणे फ़ोन जे ज़रिए अचो, शामिलु थी वञो, का ॻाल्हि कान्हे का। सो पाण पढ़ूं था मैसेजिस दोस्तनि जा, तमामु घणा आहिनि। छा कजे मैसेज भी पढ़ूंगा और कॉल भी मौजूद है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। केर? अब्दुल मजीद जोकियो सूबेदार। साईं सूबेदार साहब ख़ुशि आहियो? चाक चङा भला? जो अल्हम्दुलिल्लाह। कीअं पियो वक़्तु गुज़रे? तमामु सुठो। तव्हांजो वक़्तु कीअं पियो गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर। छा हाल अहवाल आहे तव्हांजे ॻोठ जो, तव्हांजे शहर जो? हाल अहवाल सभु चङो आहे, सुठो। तव्हांजो प्रोग्राम ज़माने में सुंदर ॾिठो थो। हा अरीबा हाल अहवाल तमामु मज़ेदार प्रोग्राम हो। तव्हां एक्टिव हुआ? हा ऐं हींअर एक्टिव न आहियां? हींअर एक्टिव आहियो, फर्स्ट क्लास। कारी कुर्ती पई तव्हांखे, अच्छा कपिड़ा पिया आहिनि। अच्छा कपिड़ा पिया आहिनि। अच्छा कपिड़ा ऐं कारी कोटी पाराए छॾ माण्हू एक्टिव। हा त एक्टिव। चलो सही आहे। ॿियो ख़ैर लॻो पिया? सभु ख़ैर दुआ। चलो ख़ुशि हुजो। कलाम शलाम ॿुधायो भले। हा ॿुधो। कलाम शलाम ॿुधायो। सिवा तुंहिंजे अदल जे प्यास में लुछंदे कजमकारियूं सवेरातियूं सिवा तुंहिंजे
तड़पायल उम्मीदन जा तबई सारा किथे आहीं ख़यालन में चमन जे ख़यालन में ईद खां पोइ वरी माण्हू ताज़ो तवानो थींदो आहे न त पोइ माण्हू ईअं थी वेंदो आहे। ख़ैर ख़ैर वरी ॿीहर ॿुधाइजो गानो अची तव्हांजो बैलेंस ई एतिरो हुयो मुंहिंजे ख़्याल सां फ़ोन में। सो पाण वठूं था मैसेजिस दोस्तनि जा तमामु घणा आहिनि उन्हनि खे शामिलु रखूं था ऐं दिलि चवंदी आहे त तव्हांजा जेके मैसेज आहिनि उन्हनि खे आउं सेव कयां ऐं मैसेज तॾहिं सेव कबाइनि जॾहिं इंटरनेट साथ थींदो आहे। मुंहिंजो इंटरनेट कॾहिं कॾहिं सफ़ा साथ ई न ॾींदो आहे। अॼु बि नथो ॾिए इंटरनेट साथ। छा कजे छा कजे छा कजे। बिल्कुलु उमर आहे असां गॾु। उमर कहिड़ा आहिनि तव्हां ठीकु आहियो? तव्हांखे वेलकम था कयूं उमर। भली कार था कयूं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां ऐं हुन सां गॾु गॾु रफ़ी किसाणी असांजो पुराणो दोस्त पुराणो साथी असां सां गॾु आहे हैदराबाद मां। थैंक यू वेरी मच रफ़ीक। तव्हां बि ॾिसो पिया शो खे इंजॉय कयो पिया ऐं जेके जेके दोस्त ॾिसनि पिया उहे मैसेज कनि मूंखे भले ऐं मैसेज तव्हांजे प्रोग्राम में थोरी देरि में रीड कंदुमि। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। पर छा कजे केॾी महिल इंटरनेट साथ न ॾींदो आहे त पोइ वरी तव्हांजा मैसेज बि न पढ़ी सघंदासीं। ब्रेक नेक्स्ट जेका ब्रेक ईंदी हुन खां पोइ तव्हांजा मैसेज शामिलु रखंदासीं। सो जनाब ॻाल्हि कईसीं पिए त वक़्तु वेंदो आहे गुज़री माण्हुनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि माण्हुनि जा जेके हू चवंदा आहिनि अल्फाज़ हूंदा आहिनि लफ़्ज़ हूंदा आहिनि उहे हमेशह माण्हू खे यादि रखंदा आहिनि। ऐं तव्हांजी जेका ज़बान आहे तव्हांजो जेको इख़लाक़ आहे उहो तव्हांखे छांव ते बि बीहारे सघे थो तव्हांखे उस ते बि बीहारे सघे थो। कोशिशि करे पाण खां नंढनि सां या पाण खां वॾनि सां जॾहिं बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल थिए त थोरा तके तोरे लफ़्ज़ ॻाल्हाईंदा कयो त ज़िंदगी तव्हांजी मज़े में गुज़रे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? राजा भाई सां ॻाल्हाइणो आहे। जी मुंहिंजी अदी ऐं राजा भाई पियो ॻाल्हायां। तव्हां केरु? राजा भाई कहिड़ा हालनि? ठीकु लॻा पिया? मां बिल्कुलु ठीकु आहियां अदी अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? मां ज़किया हैदराबाद खां। तूं ज़किया थी ॻाल्हाई हैदराबाद मां? भली कार सां कयूं अदी ज़किया खे। हा ख़ुशि आहियो अदा? सभु सेठ। छा कंदी आहे मुंहिंजी भेण ज़किया? घर में ई हूंदा आहियूं। असां कहिड़ो रेलवे स्टेशन ते हूंदा आहियूं? असां बि घर में हूंदा आहियूं। हर को माण्हू घर में हूंदो आहे। आपा नज़ीरा ई नूं थी ॻाल्हायां। आपा नज़ीरा कहिड़ी? आपा नज़ीरा कहिड़ी? मां सुञाणा आपा? पहिरां जेका मीडिया में कमु न कंदी। अच्छा अलाए मूंखे यादि न आहे। हा ख़ुशि आहियो अदा? सभु सेठ अल्हम्दुलिल्लाह सभु सेठ। असां तव्हांजो शो ॾिसंदा आहियूं इलाही सुठो हूंदो आहे। महिरबानी अदी। तव्हां बि माशाल्लाह सुठा था लॻो। महिरबानी भेण महिरबानी। को गानो वानो ॿुधा आई आहीं त वांदी न वे? न गानो न आहियूं ॿुधाईंदा। तव्हां ॿुधायो गानो। तव्हांजी आवाज़ माशाल्लाह इलाही भली आहे। न तव्हां छो न ॿुधाईंदा आहियो गानो? बस ईअं ई। बस ईअं ई? बस पोइ ईअं ई मां बि तव्हांखे नथो ॿुधायां। न ईअं ई तव्हां ॿुधायो। शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। ठीकु आहे? ओके थैंक यू। इन जो मिसरो कीअं? हो पहिरें प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾखिण जी थधड़ी प्यार वारो पंध प्यारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। वाह से वाह। छा कजे। काशिफ आगणी ॾाढो ज़बरदस्त गीत ॻायो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सवेरा? हा सवेरा। हल्का अहिड़ी ॻाल्हि कर जेका पहिरियां न कई हुजे। कहिड़ी ॻाल्हि कयां? कहिड़ी बि का ॻाल्हि कर बस इहे ख़ुशि ख़ैर चाक चङा भला इहो नथा चऊं। नई का ॻाल्हि कर। नई कहिड़ी ॻाल्हि चओ कुझु बि न हो। मां ॿुधायां थी छा ॿुधायो न हुयो। मुंहिंजी रिज़ल्ट B+ आई आहे। तुंहिंजी रिज़ल्ट B+ आई आहे? हा। इहो A+ त ॿुधो B+ त मूं कॾहिं ॿुधाए ॿुधो। B+ हूंदो आहे? हा हलो चलो ज़बरदस्त। B+ पोइ B पॉज़िटिव बि चई सघिजे थो हुनखे। B पॉज़िटिव। B+ ठीकु आहे हलो सही आहे। ॿियो छा हाल आहे तुंहिंजो? ॿियो ठीकु आहे। सभु सेट आहे? शो ॾिसी पई? हा ॾिसां थी। तव्हां ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह। तूं ॿुधाए?
वो खेल ता बुधायो सफा ठीक मजे में तोखे ठीक लगा तो नथो लगा लगो था हाँ बस छा कजे चलो ठीक है थैंक यू को गानो बुधाईंदी हाँ मैं शायरी थी बुधाए फूल तो फूल है फूल बेजान है सवेरा मेरा नाम है राजा भाई मेरी जान है हाय वाह भाई वाह भाई वाह ता बुधायो मां छा बुधाया शायरी बुधायो या गानो बुधायो जेको बुधायो शायरी केड़ी बुधाए ए दिल गम केड़ी शायरी बुधाया तोखे का भली बुधायो न का भली बुधाए जिए विसारे तू वेही रहे ओ पिरी तीअं विसारे छॾण मुंहिंजे वस में न आ तोसां पर पुठ ख़्यालनि में परचा रुसा रूबरू थियण मुंहिंजे वस में न आ तू गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा मां अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलण मुंहिंजे वस में न आ वाह केॾी भली शायरी ॿुधायव ठीकु आहे हाँ ठीक है ओके टेक केयर अल्लाह हाफ़िज़ दिलावर जमाली असां सां गॾु जी महताब परिहर मूंसां गॾु महताब कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहे चाक चङो भलो थैंक यू वेरी मच तूं केॾो नादान हुए तुंहिंजूं अखियूं सम्झी न सघियूं मुंहिंजी अखियुनि जी ॻाल्हि जमशेद अली टन मोहम्मद ख़ान भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा भाउ तव्हां असां टंडे वारनि खे सलाम कयो असांखे जाम ख़ुशी थींदी टंडे मोहम्मद ख़ान खे खोड़ सारा सलाम सुंदस आकिब अबड़ो चई अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम अस्सलाम कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा माशाल्लाह इलाही सुठो प्रोग्राम पियो हले अॼु साम्हूं सॼणु हुजे ऐं नज़र में नज़र हुजे डेडिकेट टू हस्बैंड आकिब अबड़ो अॼु असांजी 5th एनिवर्सरी आहे हैप्पी वेडिंग एनिवर्सरी अदी ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो इमाम बख़्श सां गॾु जी इमाम बख़्श खे सलाम था कयूं इमाम बख़्श ख़ुशि आहे चाक चङो भलो ऐं हीअ आहे न पेज आहे मुंहिंजो राजा मेमन जो फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करियो त मैसेज करे सघो था ज़ुबैर अहमद जरवार आहे ज़ुबैर जरवार लिखियो आहे त उसके होठों से लिपटे लफ्ज़ों की कसम उसकी गुफ्तगू मुझे शिफा लगती है वाह सही वाह ज़ुबैर अहमद जरवार सलाम राजा भाई कैसे हो आप और आपका ईद भी बहुत मुबारक हो अच्छा जी ईद गुज़री वई हाणे ॿी ईद जूं तयारियूं आहिनि इमाम बख़्श महिरबानी अख़्तर बिरोही मूंसां गॾु आहे कल्ह गज़ल मोकिली जेका न पढ़ी सघे थो अॼु पढ़ंदासीं ॾिसी तुंहिंजा रस्ता वेही ॾींहुं गुज़ारियो आहीं यादि मूंखे नाहे मूं विसारियो आहे दिलि जी ख़्वाहिश ॾिसणु दिलि घुरे थी अची मुहड़ो पंहिंजो मूंखे अॼु ॾेखारियो वाह साईं वाह अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे ज़ाहिद ख़ुशि आहे चाक चङो भलो मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं छा पियो थिए छा पियो वहे छा पियो वापरे हर कम कार में 2-4 मजबूरियूं हाँ चैनल तव्हांजा ॾिसंदो हूंदुमि चैनल मूंखे ख़बर ई न आहे तुंहिंजो चैनल कहिड़ो आहे कैपिटल एबीसी में कलाम वुड लिखंदे न त अची वेंदो कलाम वुड कैपिटल एबीसी में छा थो ॿुधाई कैपिटल एबीसी लिखंदे कलाम वुड कैपिटल में एक अची वेंदो कलाम वुड हाँ कैपिटल में लिखंदे न अची वेंदो एबीसी में हल ठीकु आहे मूंखे ॿुधाए गानो ॿुधाए मुझसे तुझको चाहने वाला मुझसे तुझको चाहने वाला इस दुनिया में कोई और हो अल्लाह ना करे ही अल्लाह न करे तुझको अपना बनाने वाला तुझको अपना बनाने वाला इस दुनिया में कोई और हो अल्लाह ना करे ही अल्लाह न करे आँखों में तेरी सूरत दिल में तेरी धड़कन ऐसे गाए प्यार के नगमे गूंज उठे ये गुलशन प्यार की राह दिखाने वाला प्यार की राह दिखाने वाला इस दुनिया में कोई और हो अल्लाह ना करे अल्लाह न करे मुझसा तुझको चाहने वाला तुझको अपना बनाने वाला इस दुनिया में कोई और हो अल्लाह ना करे अल्लाह न करे वाह सही वाह महिरबानी ज़ाहिद भाई थैंक यू सलीम मलिक चए थो अस्सलाम वालेकुम डियर राजा सलीम मलिक विलेज मोहम्मद जाफ़र मलिक
खानगढ़ घोटकी खां अवां जो प्रोग्राम ॾिसण दौरान बिल्कुलु रिफ्रेश थी वेंदा आहियूं, शामिल थी आहियूं प्रोग्राम में त पंहिंजे बॉस चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर साहब खे डेडिकेट ज़रूरु कंदासीं। थैंक यू वेरी मच सलीम मलिक। दिलावर जमाली मूंसां गॾाए लिखियो थी त मिटीअ में मिलिजी वियूं असांजूं सभु गुज़ारिशूं, बसि आख़िर उहो शख़्स बि असांखे छॾे वियो। वाह 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 वाह। हलो जी हलूं था हिकिड़ी ख़ूबसूरत गाने तरफ़, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ ट्रैक खे इंजॉय कजो, मूंसां गॾु रहिजो। अदा करे थी सदा आही छो जुदा दिल बर, हाँ छाचे करे आही तू परे ये थी सरे दिल बर, जहाँ हर अदा करे थी सदा आही छो जुदा दिल बर, हाँ छाचे करे आही तू परे ये थी सरे दिल बर। इश्क जो जाम पीण दे मूंखे बदनाम थियण दे, अॼु बताऊं प्यार जो इंतजार पई थी करे, दिल आतिश आतिश पई थी भरे, दिल आतिश पई थी भरे, रू रक्सम रक्सम पियो तो नचे, रू रक्सम पियो तो नचे, दिल आतिश आतिश पई थी भरे, दिल आतिश पई थी भरे, रू रक्सम रक्सम पियो तो नचे, रू रक्सम पियो तो नचे। नरम ही लम्हा गरम ही जज्बा शर्म जी शाम ना है, कमाल चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है, नरम ही लम्हा गरम ही जज्बा शर्म जी शाम ना है, कमाल चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है। इश्क जो जाम पीण दे मूंखे बदनाम थियण दे, अॼु बताऊं प्यार जो इंतजार पई थी करे, दिल आतिश आतिश पई थी भरे, दिल आतिश पई थी भरे, रू रक्सम रक्सम पियो तो नचे, रू रक्सम पियो तो नचे, दिल आतिश आतिश पई थी भरे, दिल आतिश पई थी भरे, रू रक्सम रक्सम पियो तो नचे, रू रक्सम पियो तो नचे। दिल आतिश 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 इश्क जो जाम पीण दे मूंखे बदनाम थियण दे, अॼु बताऊं प्यार जो इंतजार पई थी करे, दिल आतिश आतिश पई थी भरे, दिल आतिश पई थी भरे, रू रक्सम रक्सम पियो तो नचे, रू रक्सम पियो तो नचे, दिल आतिश आतिश पई थी भरे, दिल आतिश पई थी भरे, रू रक्सम रक्सम पियो तो नचे, रू रक्सम पियो तो नचे, दिल आतिश 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 रू रक्सम रक्सम हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, कर न जुदायूं ईअं मुहड़ो मटाए, हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए। आए हाय छा कजे छा कजे छा कजे। जुल्फ़कार अली थैंक यू वेरी मच। मेहताब पर यार महिरबानी, अव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां।
ऐं काफ़ी दोस्त आहिनि जेके मैसेज कंदा आहिनि पर कुझु लिखंदा न आहिनि, नालो लिखंदा आहिनि, डेडिकेशन। का सुठी सुठी शाइरी जेकॾहिं आहे त उहा ज़रूरु मोकिलींदा कयो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाई ठीक हो? तबीयत ठीक है? बिल्कुल ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। कौन बात कर रही हैं? मैं हसीना बलोच बात कर रही हूँ कोयटा से। हसीना कैसी हैं? कोयटा की हसीना बलोच, क्या हाल है आपके? अल्लाह करम है। सब सेट। आपकी आवाज़ ठीक नहीं आ रही आज। आवाज आ रही है? आवाज़ थोड़ा कम आ रही है। अब सही आ रही है। थोड़ा जोर से गालाओगे तो सही आएगी। प्रोग्राम बहुत अच्छा चल रहा है। हाँ, प्रोग्राम आपका बहुत अच्छा चल रहा है और आपका आवाज भी बहुत अच्छा है। थैंक यू वेरी मच। ये आपकी समातों का कमाल है। हमारी आवाज़ अच्छी है नहीं। जी? हमारी आवाज़ अच्छी है नहीं, ये आपकी समातों का कमाल है। आप आ रही है आवाज? अब आ रही है लेकिन थोड़ा बोड़ी हो गई है तुम। हाँ लग रहा है। सिंधी भी नहीं? हाँ, सिंधी में जो है बोड़ी थी वही थोड़ी। हाँ मैं सिंधी भी नहीं आती। नहीं आती? अच्छा, ॿियो खैरा? बिरावी आती है? हाँ। हाँ बिरावी में बात करूं? नहीं मुझे वो नहीं आती ना, मसला ये है। नहीं आप सीखो। सिखाओ ना। अच्छा खाना खिलाओ, इसको क्या कहेंगे हम? हाँ इराकुन। शाह बंद कर 1 मिनट। हाँ इराकुन भी। हाँ इराकुन। हिराखुन। हाँ और ठीक है उसका मतलब। हाँ हाँ नहीं हाणे ॿुधाए ॿियो। और नापिन देरे हमारुस जोआनुस नापिन देरे कनापी नसीने। इन्हें मतलब क्या है इसका? इसका मतलब ये आपका नाम क्या है? नापिन देरे हसीना बलोच। जी। चलो गुड। क्या करती हो, इसको क्या कहेंगे? तो किस चीज को? क्या करती हो आप, इसको क्या कहेंगे? अनकनीमुस। अनकनीमुन। अनकनीमुस। अनकनी अनकनीमुस। अनकनीनुस। अनकनीमुस। अस्कनीनुस। हाँ मुर्स। आप ऐसे करो फिर वही किताब लो, वो पढ़ो फिर आप सीख जाओगे। नहीं तुम सिखाओ मुझे, मैं किताब नहीं लेनी। अच्छा मुझे ये बताओ। ठीक है मैं हर दिन कॉल करूंगी। अच्छा मुझे ये बताओ कि सुबह को नाश्ते को क्या कहेंगे? नाश्ता करवाओ। सुबह का नाश्ता नाश्ता कर। नाश्ता कर। हाँ नाश्ता कर। अच्छा मैं ये मतलब कैसे बोलूँ कि मैं जब कोयटा आऊँगा तो आप मुझे बिरयानी खिलाओगी, ये मैं कैसे बोलूँ? क्या खाइण पीण के मामले में मेरे बोड़ी थी वही सफ़ा। मैं नहीं क्यों बोली आप मुझे ये बता। ये बोलती है, हम ये बोलती है कि हम जब कोयटा आएगा तो आप हमें बिरयानी कैसा खिलाएगा? हम जब कोयटा आए तो आप हमें बिरयानी कैसा खिलाएगा? ये बात। हाँ ये कैसे करेगा हम बिरोही में? नन कोयटा बसुन्नी ने नमक बिरयानी कोने कैसे? हाँ नन कोयटा बसुन्नी ने बिरयानी कोने फिस। मन कोयटा मन बिरयानी खुलेसिस। बिरयानी नहीं बिरयानी। नन कोयटा बसुन नने बिरयानी कोने फिस। नहीं बिरयानी कोयटा नहीं बिरयानी खुलेसिस। अल्लाह आपकी हिदायत करे बस। हमें भी बिरोही नहीं बिरयानी भले केड़ी भी हो, नहीं हो, भले पुरानी हो, बिरयानी हो। हाँ बिरयानी तो बिरयानी, लेकिन बस ये बोलो कर बिरयानी थी बिरयानी कोने वे। बिरयानी खिले वे। हाँ बस बिरयानी खुने वे। बिरयानी खुने वे। हाँ चिकन बिरयानी। हाँ उसको बोलना है चिकन बिरयानी। कैसे बोले वो? चिकन बिरयानी। सू वाला बिरयानी। सू वाला बिरयानी। हाँ सू वाला बिरयानी कोने वे। अच्छा ॾाढी ॾुखी है यार बिरोही की। बड़ा मुश्किल है ये तो। आप बड़ा मुश्किल है ये तो। या तो जो सिखाएगा वो पागल या जो सीखेगा वो पागल। हाँ तो जरूर पागल होगा कि बिरावी में भी ऐसे लफ्ज आते। हाँ अच्छा चलो जबरदस्त। बिरावी में कोई गाना सुनाओ आज। बिरावी में? हाँ बिरावी। हाँ सुनाओ। तना तो पेटी भरे फनी कासुमान सालस ज़ेबा कना हसी सरंग रंगिया पुलत सिया कना तो पेटी बस। चलो ख्याल रखना अपना, खुश रहो, आबाद रहो हसीना। आप अच्छी लगती हो जब कॉल करती हो। थैंक यू। अच्छा और सुनाओ कि कुछ? नहीं और बस ठीक है। थैंक यू, टाटा, बाय बाय।
हसीना हमारे साथ थी भाई कोयटा से, बहुत बहुत शुक्रिया आपका। आप हमारे शो में शामिल होती है और हमारे पास मैसेज भी बहुत आते हैं। हम कोशिश करते हैं कि हम कोशिश करती है कि हम सारा मैसेज पढ़ें, लेकिन हमारे पास कभी कभी इंटरनेट चला जाती है तो इसलिए हम नहीं पढ़ सकती। तो मैसेज भाई तमामु घणा हूंदा आहिनि मुंहिंजे शो में, तो इन जे करे तव्हां जेकर मैसेज मोकिलियो त कान का सुठी सुठी शाइरी, कान का सुठी सुठी नज़म मोकिलींदा कयो। बाक़ी हर भरू डेडिकेशन्स, हर भरू फरमाइशूं इहे कंदो, इहा मैसेज पढ़ंदो ई न आहियां। मूंखे का सुठी सुठी पोइट्री मोकिलींदो, तव्हांजो नालो बि वठंदुमि, तव्हांखे यादि बि कंदुमि ऐं तव्हांजी पोइट्री पढ़ी करे माण्हुनि खे ॿुधाईंदुमि बि। ठीकु आहे, तो कोशिशि कजो त हाणे नेक्स्ट टाइम जॾहिं बि मैसेज कयो त उन में कान का पोइट्री हुजणु ज़रूरी आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। केरु? जी मां साइमा ॻाल्हायां थी फ्रॉम कराची। साइमा ॻाल्हाए थी फ्रॉम कराची। कहिड़ा हाल आहिनि साइमा? जी अल्लाह पाक जा एहसान आहिनि, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। साइमा छा कंदी आहे? मां कुझु बि न कंदी आहियां, बसि घर में ई हूंदी आहियां। अच्छा, जेके कुझु न कंदा आहिनि उहे घर में ई हूंदा आहिनि, ॿाहिरि त वेंदा कोन्हनि उहे? इहा त हक़ीक़त आहे। चलो चलो गुड गुड, सुठी ॻाल्हि आहे। साइमा शो ॾिसंदी आहे मुंहिंजो? जी शो ॾिसंदी आहे साइमा असांजो सिंध टीवी ते? थोरी तव्हांजो आवाज़ ॾाढो कटिजे थो। अच्छा, तव्हांजो आवाज़ ॿुधो था हाणे? आवाज़ अचे थो? जी जी हाणे अचे थो। शो ॾिसंदा आहियो तव्हां मुंहिंजो? हाँ शो बिल्कुलु शौक़ सां ॾिसंदा आहियूं असां तव्हांखे पूरो। आफ्टर रमज़ान तव्हांखे ॾाढो मिस कयो, तव्हां ईद जे बि काफ़ी ॾींहंनि खां पोइ मतलब के आया हो चैनल ते। असांखे खुशी थिए थी। थैंक यू वेरी मच। थोड़ा ईद बि हुई, वरी रमज़ान बि हुयो, पूरो महीनो शो कयो, पंहिंजो दमादम ते निकिरिया, थोरो थकिजी पियोसि। हा असां तव्हांजे शो में हिकिड़ो दफ़ो आया बि हुयासीं, मां तव्हांजे लाइ पकोड़ा खणी आई हुयमि, मां तव्हांखे ॾिना बि हुया, पोइ अलाए तव्हां खाधा अलाए न खाधा। अच्छा, पकोड़ा राति जो खाईंदो कोन आहियां को, पर ज़बरदस्त ॾिना हूंदा त खाधा हूंदा, टेस्ट कया हूंदा। माशाल्लाह। कीअं त छा कुझु खणी विया, कुझु खटे विया या न रुगो पकोड़ा खणी खाराए विया मूंखे? मां जेको आहे विन कयो हुयो, मतलब कि मां पार्टिसिपेट कयो हुयो, पर मां विनर न थी हुयमि। सिंगिंग में मां पार्टिसिपेट कयो हुयो। चलो विनर न थिया त रनर अप खे मां ॾियां पियो कुझु न कुझु। हा ये तव्हां ॾिनियूं हुयूं, मूंखे गिफ्ट ॾिनो हुयो, पर गिफ्ट त गिफ्ट आहे चइबो न आहे, पर इहो जेको आहे न जेका गिफ्ट मां खटे वियमि इहो मुंहिंजे कंहिं कम जो न हुयो। अच्छा चलो ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे, नेक्स्ट टाइम अचिजो ज़रूरु। थैंक यू। मज़ो त आयो न शो में? असांखे वैसे रियली तव्हांखे जेको टीवी में ॾिसंदा आहियूं न, इन खां वधीक बराह रास्त तव्हांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी बि थी ऐं मज़ो बि आयो। चलो थैंक यू वेरी मच। थैंक यू। तव्हां आया ऐं ॾिसी बि विया, असांखे ख़बर ई न आहे त असांखे केरु आयो केरु ॾिसी वियो, असांखे ख़बर ई नथी पवे। हाँ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, एॾी ख़लक़त अचे थी न त तव्हां कीअं सुञाणींदो। चलो तव्हां नेक्स्ट टाइम अचिजो त ॿुधाइजो, तव्हांजी कॉलर आहियां। ठीकु आहे? चलो ठीकु आहे। चलो थैंक यू। को गानो वानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। गानो त हाणे जेतिरा सुरीला तव्हां आहियो, असां काथे सुरीला आहियूं। सुरीला त असां बि तव्हांखे ॾिसी करे असां मुंहिंजो त कॾहिं कॾहिं कॉन्फिडेंस लेवल बि डाउन थी वेंदो आहे। सुठा आर्टिस्ट ॾिसी करे न मां सफ़ा ज़ीरो थी वेंदी आहियां। सुरीला त असां आहियूं कोन, बसि ज़माने वक़्तु असांखे सुरीलो करे छॾियो आहे। त तव्हां बि ॻायो, तव्हां बि का ॻाल्हि कान्हे का, तव्हांजो आवाज़ सुर में हूंदो। हा हलो ठीकु आहे, हिकु जेको ज़हन में अचे तो ॿुधाए। हो जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, संग हर शख्स ने हाथों में उठा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। वाह। हो संग हर शख्स ने हाथों में उठा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। वाह से वाह, ज़बरदस्त। थैंक यू। यू आर वेलकम। थैंक यू साइमा। अल्लाह हाफ़िज़। साइमा असां सां गॾु वई फ्रॉम कराची। ऐं साइमा थैंक यू वेरी मच। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं, अव्हांजूं ख़ुशियूं ऐं अव्हांजे ख़ुशियुनि जो अहसासु हिन पल में आहे मूंसां गॾु। छो त राति जा ही जेके पल हूंदा आहिनि इहे ॾाढा ज़बरदस्त हूंदा आहिनि, ख़ूबसूरत हूंदा आहिनि। ऐं हिन में जेके कॉलर्स ईंदा आहिनि, जेके कचहरी करे वेंदा आहिनि माण्हू, जेके माण्हू ईंदा आहिनि, उन्हनि जूं जेके यादूं आहिनि, उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, उहे आउं कोशिशि करे पंहिंजे दिलि जी हार्ड डिस्क में सेव करे रखंदो आहियां। छो त दिलि जी हार्ड डिस्क में सेव करणु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां सुठा लम्हात पंहिंजी ज़िंदगीअ जा जेकॾहिं तव्हां यादि रखंदा त तव्हांजी जेका अॻियां जेको टाइम आहे, जेका बुज़ुर्गी वारो टाइम आहे, या जेको
वक़्तु अचण वारो आहे उहो ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो गुज़रो थो। हाणे हलो हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ ऐं ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो, मूंसां गॾु रहिजो।
वेलकम जी, खुश आमदीद भली कार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जो मोहबतूं, अवां जो ख़ुशियूं ऐं अवां जो ख़ुशियुनि जो एहसास मूंसां गॾु आहे अली बलोच। थैंक यू वेरी मच नसरुल्लाह समो असां सां गॾु आहे जी। साकिब अली बलोच आहे, मोहम्मद झटियाल आहे, साकिब बलोच, महबूब अली बोज़दार, वकास खासकेली, सदाकत अली, फैज़ अहमद कलोड़ो, मीर इब्राहिम, साईं मौला अली मदद। थैंक यू वेरी मच। जेके दोस्त मैसेज कनि पिया उन्हनि सभिनी खे गुज़ारिश ऐं रिक्वेस्ट इहा हूंदी आहे त को सुठो सुठो नज़म लिखी मोकिलियो यार, त ज़िंदगी आसान थिए। तव्हांखे बि को पोइट्री ॿुधायूं, शाइरी ॿुधायूं, पर छा कजे छा कजे छा कजे। ख़ैर का ॻाल्हि कान्हे का। असांजा कॉलर अचनि था, उन्हनि खां असां गीत ॿुधूं था, गानो बि ॿुधूं था ऐं शाइरी बि ॿुधूं था। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त पंहिंजे प्रोग्राम में घणे खां घणियूं लाइव कॉल्स शामिलु रखां, घणे खां घणा मैसेज शामिलु रखां ऐं घणे खां घणा गीत प्ले कयां। ऐं उहो तॾहिं थी सघंदो आहे जॾहिं तव्हांजो साथ हूंदो आहे, तव्हां साथ मूंसां ॾींदा आहियो फ़ोन कॉल ते या मैसेज ते। सो इहे ई मोहबतूं आहिनि, इहो ई जेको हवाउनि जे ताक़त सां जेको असांजो रिश्तो आहे इहो सदाईं आबादु रहंदो। ऐं अलाह साईं इनखे इहो ई चवंदासीं, अलाह साईं खे इहो ई दुआ आहे त इहो रिश्तो हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रखे। भले ॾिसो हिक ॿिए सां असांजी मुलाक़ात आहे कान, पर असां फ़ोन ते जेको ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं उन सां ईअं लॻंदो आहे त असां हिकिड़ा घर जा भाती आहियूं। सो लाइव विथ राजा जी जेका इहा महफ़िल आहे, इन महफ़िल जा मोर अव्हां हूंदा आहियो ऐं मुंहिंजी त कोशिशि हूंदी आहे त आउं मिड़ई कंक्लूड कंदो आहियां शयुनि खे। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, मुंहिंजो नवाब शाह बगल। जी जी, नवाब शाह वारा दोस्त, नालो छा अथई? इरफान साईं। इरफान छा कंदो आहे? साईं मज़दूरी कंदा आहियूं। मज़दूरी कंदो आहे। शो ॾिसे पियो? जी जी जी, शो ॾिसूं था साईं। हा, कलाम त ॿुधाए पंहिंजे आवाज़ में इरफान। साईं कलाम ॿुधायूं। हा, कीअं आहे, माना कीअं सीट जी आहे? अॼु कॉल कई मूंखे, छा वञी कंदुसि मां हुते शो में? शो में बस तव्हांजो दीदार करिणो साईं। दीदार फ़ोन ते टीवी ते थींदो आहे, फ़ोन ते थींदो आहे? साईं दिलि बि चवंदो आहे तव्हां मुंहिंजो थोरो मुंहुं थोरो ॾिसूं साईं जो। हा साईं लाइ थोरो ॻाल्हायूं बि। चलो सुठो कई, सुठो को कलाम ॿुधा हाणे पंहिंजे आवाज़ में। साईं कलाम ॿुधायां? ख़ाली छा इहो मूंखे न वणंदी आहे। हा हा कलाम ॿुधायां। कॾहिं? हींअर ॿुधायां। हा ॿुधा ॿुधा ॿुधा। तूं यादि कर, वरी ॿिए दफ़े अचिजां, ठीकु आहे? यादि करे ॿिए दफ़े अचिजां, का ॻाल्हि कान्हे का। सो छा कजे छा कजे छा कजे। ख़ैर जी, कुझु कोन था कयूं। नवाब शाह जी नगरीअ मां असांजो दोस्त हुयो ऐं मां हमेशह पंहिंजे कॉलर्स खे चवंदो आहियां त जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थियो त हिकिड़ो त कंफ्यूज़ न थींदा कयो, ॿियो टीवी जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो ऐं को न को सुठो सुठो गीत गानो या का ॻाल्हि ॿुधाईंदा कयो अची शो में। बाक़ी हैलो हाय सलाम दुआ इहा त थींदी रहंदी आहे असांजी हमेशह। तो कुझु नई शइ हुजे जेका असांजे जेके व्यूअर आहिनि, जेके साइलेंट व्यूअर आहिनि, जेके न कॉल कंदा आहिनि न मैसेज कंदा आहिनि, उन्हनि खे थोरो घणो फ़ाइदो मिले। सो उहो तॾहिं थी सघंदो जॾहिं तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो। बाक़ी त ईअं इरफान कैमरा हलाए पियो थो, का कुझु बि कोन थो थी सघे। इरफान जो त कुझु ई कोन थींदो। असांजो सुठो आहे, मुंहिंजो आवाज़ु ईंदो आहे इरफान तो ॾे? हा, अलाए मां चवंदो ॿुधे ई कोन थो मूंखे। त आउं बि हिनखे वीचारे खे माना ईअं चई ॾींदो आहियां, मां ॿोड़ो आहे कन ते लॻो पियो अथसि। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। राजा साईं कहिड़ा हाल आहिनि? अली हसन जतो हैदराबाद। कहिड़े हाल आहिनि अली हसन भरा? ख़ुशि वेठा आहीं? चाक चङा भला? अल्लाह जी महिरबानी। ख़ैर ख़ैर, तुसां ॿुधाओ कहिड़े हाल आहिनि? ख़ैर, दुआऊं दुआऊं अल्हम्दुलिल्लाह, सब सेट A1 फर्स्ट क्लास। छा हाल आहिनि कासिमाबाद हैदराबाद जा? कासिमाबाद जा हैदराबाद जा ॿ टे ॾींहं मुलाक़ात न थी, लाइट जो मसइलो थी वियो ॾाढो। अच्छा। हा, फेसबुक में कॾहिं लाइट जो न थियो आहे मसइलो, हाणे वञी जे करे न तव्हांखे ॾिसूं कीअं कॉल कयूं पोइ इन हिसाब सां। ईद जे ॾियारे तव्हांजो धमाधम मस्तु तमामु सुठो बालियो ॾिठोसीं, इनाम विरायो, हर हिकु फनकार गॾु थियो। हा न सुठो थियो न, काफ़ी अरसे खां वठी गॾु न थियासीं असां। हा बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो सभु ख़ैर? ॿियो सभु ख़ैर अली हसन भा? कुर्ब कुर्ब ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। आवाज़ अंदाज़ में असांजा तव्हां वेठा आहियो, तव्हां हो ॿुधो अथव? सजण साईं मिठा माण्हू, हो सजण साईं मिठा माण्हू, हो ग़रीबनि जी तोखे पारतया, ॾिसी तोखे जियनि जेके, हो ॾिसी तोखे जियनि जेके, हो तिन फ़क़ीरनि जी तोखे पारतया। बेशक बेशक। चलो चलो, अदी ख़ुशि आहे भाभी? असांजी ख़ुशि आहे?
सब ख़ैर लॻा पिया हाणे बसि असांखे लाइट मुंझाए वेंदो त कीअं ते ॻाल्हायूं कीअं कयूं बिल प्यारियो न बिल प्यारींदे त लाइट कोन घटिबी न उहो बिलनि जो मसइलो न आहे को इहो हींअर ईंदी न उन जो वरी पोइ मटायूं चेंजिंग कयूं वरी पोइ न हाणे ज़ोर ॾियारे वरी हाणे सिधो करे थो सही हा सिधो थी वियो न कमु हा चलो ॿियो सभु ख़ैर महिरबानियूं साईं महिरबानियूं अली हसन जतोई साहिबु थैंक यू वेरी मच जी अली हसन जतोई असांजो पुराणो पाड़ेसरी जॾहिं आउं हैदराबाद कासमाबाद में त असांजे पाड़ेसरी तो अली हसन साईं ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं फेस टू जी पूरी गलियुनि खे खोड़ सारा सलाम खोड़ सारो प्यार ऐं खोड़ सारियूं दुआऊं ऐं हक़ीक़त आहे जॾहिं ज़िंदगी तव्हांजी गुज़रंदी आहे तव्हांजो बचपन जिथे गुज़रंदो आहे तव्हांजी पूरी लाइफ जिथे गुज़रंदी आहे त उनजी वरी जेके ख़ुशबू ऐं यादूं उहे पंहिंजूं हूंदियूं आहिनि सो हैदराबाद जी हवाउनि खे राजा मेमण जो हमेशह सलाम हूंदो आहे ऐं हैदराबाद जी हवाउनि जे तरफ़ां मतिलबु इहो ई हूंदो आहे त हैदराबाद जी हवाऊं मूंखे ॾाढियूं यादि बि ईंदियूं आहिनि हैदराबाद जी ख़ुशबू बि ॾाढी यादि मूंखे ईंदी आहे सो अचणु कोन थो थिए हाणे वेरी सून वरी अचिणो आहे हिकिड़ो ॿ दावतूं आहिनि शादी जो ज़रूरु चकर हणिबो आहे वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम सभु ख़ैर हुदा केरु आहे सवेल ॻाल्हाए न वरी छो थो ॻाल्हाईं ॿुधा कलाम ॿुधा रोन दिलड़ी जरा फटजिया ऐ रोई थी जनेल से मटजिया वाह वाह हो रोन दिलड़ी जरा फटजी विया हो रोई थी जिन लाइ से मटजी विया वाह सही वाह ठीकु आहे थैंक यू छा कजे सोहेल मेमण आहे भाई राणी पुर मां थैंक यू वेरी मच सोहेल तव्हां ख़ुशि आहियो चाक चङा भला तव्हां शो ॾिसो पिया इंजॉय कयो पिया वॾियूं महिरबानियूं अवांजूं ऐं माशाल्लाह जेके दोस्त मूंखे न कॉल कंदा आहिनि न मैसेज कंदा आहिनि उनखे इहो ज़रूरु आउं चवंदुमि त कॾहिं कॉल या मैसेज करे छॾींदा कयो त ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़रंदी सो प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे हिकिड़ी कॉल वठूं था उन खां पोइ मोकिलियूं था तव्हांखां जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा कीअं आहियो अदी बिस्मिल्लाह ख़ुशि आहियां चाक चङी भली अल्लाह जा एहसान छो भला ईअं माना न कोई ईद जी मुबारकूं न को ईद मुबारक न छो असां अहिड़ो त कुझु कोन कयो आहे अदा अॼु त आया आहियो अॼु कीअं आया हुआ असां तव्हां ॾिसो ई कोन पिया तव्हां असांखे न मां हींअर हलायो ॿ टे दफ़ा ट्राई मारियो कोन पिया आयो तव्हांजो शो रिपीट पियो ॾेखारे कल्ह कोन आयोसि ऐं बाक़ी कल्ह आयोसि इहा ॻाल्हि कर दादी इहा ॻाल्हि कर न वरी पुछा बि कबी आहे ॾिसबो आहे अदा आयो न आयो अदा काॾे प्यालो करे वियो वरी पुछा बि कबी आहे पोयां अल्लाह तव्हांखे लंबी ज़िंदगी ॾे हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो जिते रहो उहो त ज़िंदगी जेतिरी हुजे पर माण्हू पुछा त करे पोयां माना न अचूं त माना माण्हू पुछंदो ई न पुछना है दुआउनि सां तकदीर वठिजी वेंदी आहे असांजी दुआ हमेशह तव्हां सां गॾु चलो थैंक यू वेरी मच ॿियो छा हाल वाला कीअं गुज़री ईद कीअं गुज़रियो रमज़ान जो महीनो रमज़ान त बरकतनि वारो महीनो आहे ईद बि गुज़री वई जीअं गुज़रंदी आहे असां हा ईद बरकतनि वारी हूंदी आहे पर हाणे मायूं तव्हां बरकत वारी छा कंदा आहियो बरकत वारी ॾींहुं मिठा समाजी प्रोग्राम आहिनि ॿारनि खे तयारु करिणो आहे ॿारनि जे अबू खे तयारु करिणो आहे सो घर खे साफ़ करिणो आहे बसि साईं छा कजे मतिलबु डबल ड्यूटी आहे हर टाइम लॻी थो वञे ईद हा डबल ड्यूटी कंदा आहियो चलो सुठी ॻाल्हि आहे असांखे त यादि कोन कयो हूंदो तव्हां न राजा भाई यादि आयो ॾिठो तव्हांजो शो ॿ टे दफ़ा रमज़ान में असल में टाइमिंग अहिड़ी हुई उहा टाइम असांजी तरावी पढ़णी हुई हा लेकिन ॾिसंदा आहियूं थोरी झड़की से भाउ खे ॾिसंदा हुयासीं चलो ठीकु आहे ॿुधायो भला कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में घणो टाइम थी वियो असां सुरीलो को ॿुधो न आहे ॿुधाए छा थो चई छा हाल जल्दी ॿुधायो त बसि मोकिलायूं कहिड़ो ॿुधायां जेको दिलि चए गुज़री वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई ये हसी जिंदगी हाय 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 भले नु काकी न जी हो गॾु हासूं त हो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो मोकिलाए मुखां खिलंदे रोअंदे
अलविदा वही चई का ख़बर ई न पई ये हसी जिंदगी। ओके अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। अजी सफ़े आहे मूंसां गॾु जी। थैंक यू वेरी मच। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजे पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी अव्हां सां थींदी सूमर ते मुलाक़ात। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं दुआउनि में यादि रखिजो। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। मोरे
लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।